दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों अॼु असां वटि मुंहिंजो भाणे जो डॉक्टर मंज़ूर वसाण आयो आहे। हीउ बेसिकली माल जो डॉक्टर आहे ऐं मूं बि शौक़ु कयो ढगी हिकिड़ी वठी आयासीं पोइ या हीउ ॿुधाईंदो त नसुल कहिड़ो आहे। बाक़ी हिन असांखे काफ़ी माण्हुनि चयो त तव्हां हिननि खे ॾारो उचारियो, कुझु माण्हुनि चयो त खीर वधाइण जे लाइ मानी खाराइबी आहे, कुझु माण्हुनि चयो त खड़ जेका असां ॾिबी आहे ऐं मतिलबु मुख़्तलिफ़ न्यूट्रिएंट्स जेके इहे आहिनि जेके शयूं आहिनि खाद खुराक वारियूं उहे ॾिजनि त खीर वधाए। त हाणे मंज़ूर खां पुछूं था, मंज़ूर तव्हांजो जेको आहे तव्हां तक़रीबन को सांगड़ ज़िले में 25-30 वाड़ा जेके वॾा वॾा उहे संभालियो पिया, त असांजे आबादकारनि खे जेके माल धारनि भाॻिया आहिनि उन्हनि खे ॿुधायो त खीर वधाइण जो या माल खे खुराक ॾियण जो कहिड़ो तरीक़ेकार आहे। अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरीं त इहो चवंदुसि, नालो मुंहिंजो मंज़ूर अली आहे, साईं तव्हांखे ॿुधाए रहियो आहे। बहरहाल इहो चवंदुसि त असुलु आहे बैलेंस राशन, जेकी न्यूट्रिशन आहे उन में प्रोटीन केतिरी ॾियणी आहे, फाइबर घणो ॾियणो आहे, एनर्जी घणी ॾियणी आहे सोर्स। त ऐं एनर्जी सोर्स छा आहे, प्रोटीन सोर्स कहिड़ा आहिनि। मुख़्तलिफ़नि शयुनि में मुख़्तलिफ़ प्रोटीन आहिनि। के प्रोटीन अहिड़ा हूंदा आहिनि जेके जल्दी हज़म थींदा आहिनि, के हज़म ई कोन थींदा आहिनि, के देरि सां हज़म थींदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां हर फार्मर हर भाॻे खे ख़बर कोन हूंदी आहे। पोइ लैब टेस्ट थी जेको आहे सो फीड जंहिंखे असां चवंदा आहियूं या वंडो चवंदा आहियूं, उहो हिकिड़ो बैलेंस राशन हूंदो आहे। उन में फैट जी मिक़दार जेतिरी जानवर खे खपे उन हिसाब सां विधी वेंदी आहे, प्रोटीन केतिरो खपे उन हिसाब सां उहो विधो वेंदो आहे, एनर्जी सोर्स घणी खपे 2800-3200 उहा जेकी आहे सो हुन में पूरी कई वेंदी आहे। अहिड़े तरीक़े सां उन में फाइबर जेको आहे सो उन्हनि शयुनि सभिनी खे हज़म करण लाइ उहो केतिरो आहे। त इहे सभु शयूं जेके आहिनि से चेक एंड बैलेंस थी पोइ ईंदियूं आहिनि। त साईं ढगी वरिती आहे, माशाल्लाह सुठी ढगी आहे, इन जो नसुल बि बहितर आहे, क्रास आहे, गर्मी कोन कंदी, असां वटि सर्वाइव कंदी। हिते पाकिस्तान जो वधीक जेके आहिनि माना हुन में मिक्सचर आहिनि, क्रास ब्रीड आहे, माना हाइब्रिड ब्रीड थी वई। उन में पंहिंजो ऑस्ट्रेलियन बि अची वई आहे, चोलिस्तान जो बि अथसि। त अहिड़े तरीक़े सां थोरो घणो सिंधी जो बि नसुल अथसि, माना हाइब्रिड थी वई, 3 नसुलनि खां मथे हाइब्रिड में अची वेंदी आहे। त अहिड़े तरीक़े सां बहितर ढगी आहे, पर जेकॾहिं हिन जी न्यूट्रिशन पूरी मिली त इनशाला खीर ज़बरदस्त ॾींदी। अच्छा, हाणे इहो मुंहिंजो सुवाल त न्यूट्रिशन पूरी मतिलबु कहिड़ी फीड ॾियूं, घणी घणी माना मिक़दार में ॾियूं, छा कयूं ॿुधायो साईं। हिनखे जेको आहे सो तव्हां फीड ॾियो 18% प्रोटीन वारी ऐं फैट लेवल जंहिंजी घटि में घटि 5.5 खां 6 हुजे त तव्हांजो पोइ हीअ सही ॾींदी। उन में असां वटि जेको आऊं जेकी इस्तेमालु कराईंदो आहियां उहा आहे 250 नंबर सिंध फीड 250 नंबर साए बैग वारी। इहो घणो ॾिबो, माना 2 वक़्त ॾिबो, 3 वक़्त ॾिबो, माना छा 2 टाइम ॾिबी, सुबुह शाम। घणी उन जो मिक़दार हूंदो तक़रीबन 4.5 किलो सुबुह, 4.5 किलो शाम। पोइ छा तव्हां गॾे ॾिबी या ठली ॾिबी? ईअं सुकी ॾेई छॾियो, भू जे मथां उछलाए छॾियोसि, पाणे हुनखे खाई वेंदी, बाद में भू बि खाईंदी। पुसाइण जी ज़रूरत कोन्हे का, छो जो हुन में माना पियल आहे कैल्शियम वग़ैरह, इहे शयूं जेके आहिनि से पथर मां ठाहियूं वेंदियूं आहिनि या हॾियुनि मां। इन जे करे उन्हनि वज़नी हूंदियूं आहिनि, जे तव्हां पुसाईंदो या मोलेसिस आहे, अहिड़ियूं शयूं पहिरियों उहे हेठि वेही वेंदियूं, जानवर खे त फ़ाइदो कोन ॾींदियूं। माना कैल्शियम हा। न पोइ 4.5 किलो शाम, 4.5 किलो सुबुह, हुन में ॿियो जेको आहे त गाह वाह कोन ॾिबो? उन में मूं वटि त जानवर आहिनि, उन्हनि खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो ई ॾियां पियो, भू ऐं फीड। भू घणो हूंदो? भू बसि अॻियां रखी वेंदा आहियूं, जेतिरो वणे खाए, माना तक़रीबन 10 किलो ॾींहं में 8 किलो जानवर खाई थो वञे सॼे ॾींहं में। पर हीअ जेको फीड आहे 2 टाइम ॾिबी, माना 4 8 किलो या 9 किलो थिए। हा, त इहो फी किलो घणे जो आहे? फी किलो जेको आहे सो हिन टाइम मण अचे पियो, हुनजो मण घणे जा ॿुधायो? मण अचेसि पियो 3400 रुपए जो। 3400 रुपये, माना 40 किलो जो? हा। अच्छा, माना हिनखे 8 किलो डेली ॾिजे त 5 ॾींहंनि में मण खाईंदी ढगी? हा। ऐं खीर घणो वधाईंदी छा? खीर इनशाला इहे असुल त नसुल ते हूंदो आहे, हीअ नसुल जेको आहे सो खीर तक़रीबन 7 खां 8 किलो टाइम ते। दोस्तों वरी महिरबानी, सुठी जाम मालूमात वरितीसूं, त हाणे ॾिसूं था असां बि आज़मायूं था त केतिरो फ़ाइदो पए थो। महिरबानी।